अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों अली हसन अब्बासी किताब आहे उॾोथी हुॾींहं, लेखक सैयद असामुद्दीन राशिदी, क़िस्त 54। पहिरीं महाभारी लड़ाई बंदि थियण बाद अंग्रेज़नि खे जॾहिं होश आयो तॾहिं हिननि हिंदुस्तान अंदरि इंतिज़ामी सुधारनि आणण ऐं कारोबारी ख़राबियुनि करण लाइ हुक्मरानीअ जी सभिनी मसलतुनि ऐं रमज़ुनि खे साम्हूं रखंदे कोशिश शुरू कई। उन जे सिलसिले में हिननि ज़रूरत पटांदड़ मुख़्तलिफ़ कमेटियूं ठाहियूं, जंहिंजे हवाले जुदा जुदा कम सुपुर्द कया विया। उन्हनि मां हिकु कमेटी सिंध अंदरि बि मुक़ररु कई वई, जंहिंजे हवाले कमु हो त रिश्वत, रसाई, लापे ऐं छेड़ छिपरीअ मुतलिक़ मुख़्तलिफ़ माण्हुनि खां बयान वठी हक़ीक़तूं गॾु करे ऐं रिपोर्ट पेश करे त उन्हनि ख़राबियुनि खे बंदि करण लाइ कहिड़ा उपाउ वरिता वञनि। उन कमेटी अॻियां सिंध जो मशहूरु अदीब, अख़बार नवीस, ज़रीफ़ ऐं इस्लाही शाइर रईस शमसुद्दीन बुलबुल 5 अप्रैल 1918 ईस्वीअ जो जेको बयानु ॾिनो हो सो राक़मुल उरूफ़ जे साम्हूं आहे। उन जे बयान जा के ख़ासि टुकड़ा हेठि ॾिना वञनि था, जन मां अॼु खां तक़रीबन अधु सदी अॻु जूं के दिलचस्प हक़ीक़तूं साम्हूं अचनि थियूं। उन जे बयान जी इब्तिदा में रईस मरहूम पंहिंजे लाइ हिन तरह लिखियो आहे: शमसुद्दीन वल्द बहादुर ख़ान अबड़ो, ज़मींदार, एडिटर आफ्ताब सिंध, मेंबर तालको लोकल बोर्ड, ऑनररी मजिस्ट्रेट। उन ई बयान मां मालूम थिए थो त रईस मरहूम 30 वरिया एडिटरी 1918 ईस्वीअ ताईं कई, पहिरियां ई अलहक जी, पोइ आफ्ताब सिंध जी। रसाईअ लाइ रईस मरहूम लिखियो आहे त रसानिदनि मां निकितल आहे, माना पहुचाइणु। रसाई, रहाई, रसो रसावत, रसो रसाव, रसो रिहाण, कस रस, रसियल, रसियो आहे, माना पको आहे। वाह जो रस रखी बीठो आहे, रसण, पचण या कंहिं शइ जो पहुचणु, वग़ैरह वग़ैरह। उहे सभु अखर ऐं तरकीबूं उन ई हिकु अखर जूं आहिनि। मेहड़ जे फ़क़ति हिकु तालके में उन ई ज़माने में हेठियुनि जायुनि ते ऑफिसरनि जूं मंज़िलूं थींदियूं हुयूं: राधण स्टेशन, थरड़ी मोहब्बत, मेहड़, नऊं ॻोठ, शाह पंजो, बालीशाह, अघामाणी, काज़ीअ जो ॻोठ, मंझण, फरीद लोहार, शाह गोदड़ियो, मंगवाणी, गिरकण ऐं कोलाची। उन्हनि जायुनि ते हेठियां कामोरा मंज़िलूं कंदा रहंदा हुआ। मुख़्तियारकार, असिस्टेंट या डिप्टी कलेक्टर, अंग्रेज़ खे असिस्टेंट कलेक्टर ऐं देसीअ खे डिप्टी कलेक्टर चवंदा हुआ। कलेक्टर, डिस्ट्रिक्ट सुपरिटेंडेंट इंजीनियर, एग्जीक्यूटिव इंजीनियर, सब डिविजनल ऑफिसर, डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज, जुडिशनल कमिश्नर, मैनेजर, इनकम्बर्ड स्टेटस, सिविल सर्जन लाड़काणो। शायदि मेहड़ में ॿेला कोन हुआ या रईस मरहूम खां फॉरेस्टर, डिविजनल ऐं कंज़र्वेटर जूं मंज़िलूं दिलि तां लही वयूं। मंज़िलुनि जे सिलसिले में जेका रसाई थींदी हुई, उन जे सिलसिले में हेठियनि फ़िक्रनि में रईस साहब लिखे थो: नंबर 10, न रुॻो ऑफिसरनि जे सिर लाइ पर संदनि सारे अमले, मुंशिन, पटेवालनि, जतन वग़ैरह लाइ बि सामान ॾियणो पवंदो आहे, जहिड़ो त खटूं, खटोला, दिला, गोश्त, कुकड़, आना, मखण, खीर, काठियूं, गाह, शराब, मेवा ऐं भाॼियूं। नंबर 13, कुकड़नि जी क़ीमत 4 खां 8 आननि ताईं आहे, बेज़ो 1 आने या 3 पैसे, मखण 5 या 6 पाव रुपए अघु ऐं फ़ी रुपए 4 या 5 पाव हाणे मिले थो। कड़ब 10 खां 12 बंद रुपए मिलंदा हुआ अघु, हाणे 3 खां 4 बंद। पलाल फ़ी वेड़ो अघु 2-3 आना, हाणे फ़ी छेलो 1 खां वठी 2 रुपयनि ताईं। मरहूम कलीज बेग पंहिंजे यादगिरियुनि में पंहिंजे ज़माने जा अघ ऐं अंग पिणु ॾिना आहिनि। उहे सभु अघ उन ई दौर जा आहिनि जॾहिं सुकर सणाई हुई ऐं रुपए जी क़ीमत वाक़ई क़ीमत हुई। इहा ज़ुबान उन ई ज़माने जी आहे। हिन वक़्तु हूंदा हीअं लिखिजे: 2 रुपयनि ताईं या 2 रुपये ताईं। नंबर 14, उहे जिन्सूं हर हिकु ज़मींदार ते संदन हैसियत ऐं आबादीअ मूजिबि मुख़्तियारकार रखंदा आहिनि। सभु को मंज़िलगाह ते पहुचाए ॾींदो आहे। नंबर 15, मंज़िलगाहनि ते अहिड़ो सामान गाह, पलाल ज़मींदार हारियुनि जे बैलगाॾियुनि ते मोकिलींदा आहिनि, जन खे कुझु ॾियणो न पवंदो आहे। नंबर 18, मुख़्तियारकार जे मंज़िल जो रोज़ानो ख़र्चो 8 रुपया, यूरोपी असिस्टेंट कलेक्टर 15 रुपया, ॾेही डिप्टी कलेक्टर 10 रुपया, एग्जीक्यूटिव इंजीनियर 15 रुपया, सब डिविजनल ऑफिसर 5 रुपया। खीर जा दिला इलावा शराब, सीधो सामान, ख़र्चियूं, थादलियूं, मिसरियूं, अंगोछा। उन ई ज़माने में अॼोके अघ जे मुक़ाबले में 10 रुपया 100 रुपयनि जे बराबरि आहिनि। खीर जा दिला भाॻियनि वटां मुफ़्त आणिबा हुआ। असांजे सांभर में हर हिकु मंज़िल ते रोज़ानो 5 खां 6 घड़ा खपंदा हुआ। खीर सां तड़ कराइण जो मुहावरो
खीर जे उन ई अफ़रात तां ठहियो। सिंध में गर्मनि जे मौसम में थाधल पीअण जो रिवाजु हूंदो हो। सुबुह खां मंझंदि ताईं ॾुध ऐं ॿेपहरीअ खां वठी लड़ी टेपहरीअ ताईं थाधल या शरबत, बेद मुश्क ऐं केवड़े या बादाम वग़ैरह वग़ैरह जो थाधल जो नुस्ख़ो ही हो। ऐं ॾंडे कूंडे में घोटे पोइ कपिड़े में छाणे ऐं कोरनि दखिन या दिलनि में विझी प्यारबी हुई। बादाम, कारा मिर्च, खसखस, गिदरे, वंगे, हिंदाणे जो बिज, सत मगज़ी, मिस्री पाणीअ जे वज़न ते, पाणी पीअण वारनि जे आधार ते। हिंदू उन में भंग चपटी मिलाए पीअंदा हुआ, जंहिंखे सुखो चवंदा हुआ। नशई मुस्लमान जॾहिं उन में भंग मिलाईंदा हुआ त उनखे आयो चवंदा हुआ। धोतियूं सभु उन ख़र्च में। अंगोछा हिंदू क्लार्कनि लाइ हूंदा हुआ। सुबुह जो ॾंदण पाणी करे बुत खे कौड़ो तेल मखे मेट लाइ अंगोछा या धोती हेठि ते करे खट ते वेही या धिके ते वेही मथां थधे पाणी जा दिला पर्टींदा हुआ। आम हिंदू मंझंदि जी मानीअ खां अॻु वेझंदा हुआ। उहे घुमंदा बि वेंदा हुआ ऐं मथां घड़ो बि पर्टींदा वेंदा हुआ। उनखे हू सनानु चवंदा हुआ। पोइ धोती ॿधी साॻे ई अंगोछे खे निपूड़े उन सां बदन उघंदा हुआ। मुस्लमान उनखे तड़, गुसल या वेझण चवंदा हुआ। नंबर 21, दिला खटोला ज़मींदार ॾींदा आहिनि ऐं शहरनि में पंचायत ॾींदी आहे। लेकिन हर मंज़िल ते खटोला बदिलजी वेंदा आहिनि, गुम थी वेंदा आहिनि। सुठियूं वाॾड़ियूं, सोटियूं या ॾास जूं जत या पटे वाला कढी वेंदा आहिनि या मुंशी मथनि सनानु करे तेल मेट सां ख़राबु करे छॾींदा आहिनि। ज़मींदार दिला कुंभर खां मुफ़्त वठंदा हुआ, जन खे लापो कुड़मीअ जे हिसे मां ॾींदा हुआ ऐं खटूं राज मां गॾु करे ॾींदा हुआ। वाॾण या तांग खट जे पेरनि खां वाण में पवंदी आहे, जंहिंसां खट जो वाण छिकिजी बीहंदो आहे। वाॾण मुंझ मां बि ठहंदी आहे, लेकिन के शौक़ीन सुठियुनि खटुनि लाइ ॾास सुट या सूतलीअ मां ठाहींदा आहिनि। उन ई क़िस्म जूं वाॾड़ियूं पटे वाला, मुंशी, हिंदू क्लार्क ऐं आख़िर में जत कढी वेंदा हुआ। उहो दस्तूर राकम जे ज़माने ताईं बि हो। घोड़नि जे तबेलनि या ॿियनि लांडियुनि ठाहिण लाइ टुआ, छपरियूं, काठियूं ज़मींदार या शहर जा मुख्य माण्हू ॾींदा आहिनि। उन्हनि जे ठाहिण लाइ छेड़ा बि ज़मींदार ॾींदा आहिनि। टुआ सरनि मां ज़मींदार मुफ़्त कुड़मियुनि खां ठाराईंदा हुआ। अहिड़ीअ तरह काठियूं वग़ैरह बि ॿेले मां कुड़मी कपे अची मंज़िलुनि ते पहुचाईंदा हुआ। ज़मींदारनि जो नालो हो, हक़ीक़त में निकिरंदो सभु कुझु ग़रीबनि जे हॾनि मां हो। नंबर 23, रसाईअ जो ख़र्चु तपेदार बि कंदा आहिनि, जेको हू लापनि मां वसूल कंदा आहिनि। नंबर 24, ज़मींदार जेको बि ख़र्चु रसाईअ ते कनि था, सो अक्सर नंढनि खातेदारनि खां वसूल कनि था। के हारियुनि खां अहिड़नि ख़र्चनि लाइ भटईअ मां अनु कढी वठंदा आहिनि। के जुज़वी ज़मींदार हूंदा, न त अक्सर बार सभु ग़रीबनि ते आहे। नंबर 27 ऐं 28, सामान ढोइण लाइ बैलगाॾियूं बेघर में हणंदा आहिनि, जन खे सरकारी निर्ख मूजिबि 2 आना फी मेल भाड़ो ॾींदा आहिनि। घणो करे खातेदार भाड़ो बि कोन ॾींदा अथनि ऐं ईअं ई वाटाड़ू मुसाफ़िरनि या चाढ़ाके वारनि जूं गाॾियूं बेघर में हणंदा आहिनि। जा दुखदायक ॻाल्हि आहे। बैलगाॾियूं काहे जेके ग़रीब पंहिंजे कमे कारे अची मंज़िल वटां लांघाऊ थींदा हुआ या शहर में ईंदा हुआ, उहे तपेदार या पुलिस वारा बेघर में हणंदा हुआ। पंहिंजो कमुकार छुटो, ग़रीब ओचितो आवाज़ में अची वियो। चाढ़ाको चइबो आहे जो गाॾियरनि खे वींदे कंहिं शहर में राति पइजी वञे ऐं कंहिं कुंड पासे में गाॾी छोड़े राति भञनि बगड़नि तितरनि जो चाढ़ाको बि थींदो आहे। नंबर 34-35, ज़मींदार या मकादार खां रसाई थियणु मुश्किल आहे, न की थी सघंदी, छो त ज़मींदार अमले जी एतिरी पूराई करे न सघंदा। हू न बिल पेश कंदा, न खेनि क़ीमत मिलंदी, न त अमले जी पुकार खां ऑफिसर मथां नाराज़ थी वेंदा ऐं संदन आबरू ख़तरे में रहंदी। अहिड़ीअ तरह मकादार बि चाढ़े अघु वठंदा, छो त खेनि नफ़ो बि घुरिजे, सो वरी अमले वारा ॾेई न सघंदा, जेके क़ीमत ॾियण ते हिरियल ई न आहिनि। नंबर 36, रसाईअ जा बानी असुल मुख़्तियारकार आहिनि।
संदन ख़्वाहिश हूंदी आहे त सालियानी चकास में संदन ऐब सवाब लिका रहनि, तंहिं करे हू उहे ख़र्च कराइनि था। सालियानी नक़दी शरह लाइ हीअ आहे। सालियानी रुश्वत खे सालियानो शरह चयो वेंदो हो। बाला ऑफिस, हर हिकु बाला ऑफिस जो हेड मुंशी 15 रुपया, हेड क्लार्क ऐं सिरिश्तेदार 60 रुपया, ॿिया मुंशी 40 खां 30 ऐं 15 ताईं दर्जेवार। तालके ऑफिस, हेड मुंशी हर हिकु तपेदार खां 11 रुपया, मेहड़ में 17 तपेदार आहिनि, जुमिले 187 रुपया थिया। खज़ानची हर हिकु तपेदार खां 6 रुपया, सेकंड मुंशी हर हिकु तपेदार खां 3 रुपया, सुपरवाइज़र तपेदार हर हिकु तपेदार खां 40 ऐं 45, डिविज़नल तपेदार हर हिकु तपेदार खां 11 रुपया। अमलदारनि जी ख़ानगी नौकरनि जी शरह 5 खां 10 रुपयनि ताईं आहिनि। तालके ऑफिस या सुपरवाइज़िंग या डिविज़नल तपेदार जो सालियानो शरह तपेदार जुदा भरींदा आहिनि। बाक़ी बाला ऑफिस जा सालियाना विच ख़र्च मां भरबा आहिनि, जो उहो ख़र्च तर जे तपेदार वटि रहंदो आहे ऐं मुख़्तियारकार या तालके हेड मुंशीअ जी मर्ज़ी ऐं अख़्तियार हलंदो आहे, उन जो हिसाब न वठिबो आहे। तालके ऑफिस में हर को कामोरो हिसे रसद रक़म जमो कराईंदो हो ऐं उहा बाला अमलदारनि जी रसाईअ में कतब ईंदी हुई। उन ई रक़म खे विच ख़र्च चयो वेंदो हो। उहे शरह त मंज़िल कंदड़ अमलदारनि जा आहिनि। जेके ज़िले जी बाला ऑफिस में मुक़ीम अमलदार आहिनि से बि वठनि था। मसलन हुज़ूर डिप्टी, उहे जॾहिं काग़ज़ तपाश लाइ घुराईंदा आहिनि त खेनि 250 रुपया सालानो शरह तपेदार ॾईंदा आहिनि, उन ई विच ख़र्च मां। रईस साहब मरहूम ज़मींदारनि जे सिलसिले में पंहिंजे बयान अंदरि लिखे थो त वॾा ज़मींदार बि ख़ुशीअ सां ऐं ॼाणी वाणी ख़ुशामदूं कंदा आहिनि त ऑफिसर राज़ी रहनि, को संदन अटकियो न रहे। उन्हनि खे हर वक़्तु पंहिंजे आबरू वधण ऐं कमु कढण जा गर्ज़ रहनि था, जंहिं करे संदन आबरूयूं बि वधनि थियूं। दरबारियुनि में खेनि इनाम इकराम बि मिलनि था ऐं ज़मीनूं बि। सिंध में सालियानी दरबार गवर्नर जी थींदी हुई ऐं कमिश्नर बि कंदो हो। उन्हनि दरबारनि में कुर्सी नशीन ज़मींदारनि खे विहारियो वेंदो हो, जन खे ख़िताब मिलंदा हुआ। उन्हनि खे उन ई मौक़े ते उन्हनि जा बिला ऐं परवाना ॾिना वेंदा हुआ ऐं जन खे इनाम इकराम मसलन करारियूं, लुंगियूं ऐं आफ़रीननामा ॾियणा हूंदा हुआ। उन्हनि खे बि उन ई मौक़े ते उहे शयूं ॾिबियूं हुयूं। ज़मींदार उहे सभु इनाम ऐं इज़तूं अमलदारनि खे राज़ी करे, उन्हनि जूं नाजाइज़ ख़ुशामदियूं करे खां सिफ़ारिश कराए हासिलु कंदा हुआ। उहे ख़िताब ऐं दरबारियूं सन 1938 ईस्वीअ में अला बख़्श शहीद बंदि करे छॾियूं। उन ई रसाई ऐं रुश्वत जा ज़रिया बयानु फ़रमाईंदे रेस मरहूम लिखे थो त मुख़्तियारकार या ज़मींदार जेको बि ख़र्च रसाईअ ते कनि था, सो सारो बार आख़िर नंढनि खातेदारनि ऐं हारियुनि ते पवे थो। न मुख़्तियारकारनि खे कसु, न ज़मींदारनि खे नुक़सानु। फुर्जनि विचाई ग़रीब था, जन मां उहे पैसा वसूल थियनि था। रेस मरहूम बयान में हिकु मंज़िल जो ज़िक्र कंदे चवे थो त 2 अप्रैल 1918 ईस्वीअ ते सुप्रिंटेंडेंट इंजीनियर थड़ी मोहब्बत में मंज़िल कई। अमले समेत 4 ॾींहं उते रहियो। ॿिए ॾींहुं पाण वियो, पर अमलो उते रहियो। रसायूं ख़र्च पखा ख़ूब हलिया। वरी अमलो याने मुंशी पटेवाला बि घुराए वरिताईं त जत ऐं ख़ुलासी सामान समेत उते रहिया। 26 अप्रैल 1918 ईस्वीअ ताईं त अञा उते आहिनि। अॻिते जी ख़बर पवे। उन बाक़ी अमले जो ख़र्च बयानु कंदे रईस लिखे थो त अमले ख़ुलासी ऐं जत रोज़ानो 4 सेर गोश्त ऐं 1 दिलो खीर जो ऐं 1 गुण जुअर जी उठनि जे दाणे लाइ वठनि था। उन मंज़िल जो ख़र्च दारोगा ऐं मुक़दम भरींदा, जे वरी ज़मींदारनि खां वठंदा ऐं उहे वरी नंढनि खातेदारनि कुड़मियुनि खां। रस मरहूम खे ख़ुदा जन्नत नसीब करे। पटेवालनि जी रुश्वत सतानीअ जो ज़िक्र कंदे लिखे थो, ऑफिसरनि जा बटिलर खे बटिलियल चयो अथई। उन बहाने ते वधीक रसाई ऐं रोज़ीना ऐं सालाना शरह वठनि था, जो हू न रसाईअ जी सूरत में ऑफिसरनि खे चुगलियूं हणंदा आहिनि त खीर ख़राबु मिलियो, चांहि तयारु न थी, बेज़ा किना निकिता, सामान बराबरि नथो मिले। उन करे ऑफिसर रसाई कंदड़ कामोरनि ते नाराज़ थींदा आहिनि।
कन खे त मारूं बि मिलंदियूं आहिनि। अहिड़ीअ तरह पटे वाला तंबू देरि सां हणंदा आहिनि त मारूं बि मिलंदियूं आहिनि त छेड़ न मिली, जंहिं ते पिणु तपेदारनि ऐं मुख़्तियारकारनि ते कावड़ थींदी आहे। साबिलोकनि जा बटलर हक़ीक़त में ज़िले जा मालिक मुख़्तियार थींदा हुआ, जेकी चवनि सो करे ॾेखारनि। मंडमू साहब ऐं संदन मंडमू ऐं साहब संदन मुठ में, तंहिं करे अमलदार ख़्वाह ज़मींदार पिया संदन ख़ुशामदियूं कंदा हुआ ऐं संदन नाजाइज़ घुर्जूं पिया पूरियूं कंदा हुआ। मुंहिंजे साबरु में 1919 ईस्वी लाड़काणे जो कलेक्टर NH है हूंदो हो। उन जे बटलर मोहम्मद दीन अल अमान अल हफ़ीज़ ख़ान साहब मोहम्मद दीन ख़ान पई पवंदी हुई ऊंधी सही सॼी उन जे हथ में, जीअं वणेसि तीअं करे ज़मींदार सां मुश्की ॻाल्हाईंदो त ज़मींदार जी ॼणु क़िस्मत खुली। जे मोहम्मद दीन तवजो पूरो न ॾिनो त ॼणु क़यामत अची वई। ज़मींदार खे पक थींदी त का आफ़त अचण वारी आहे। साहिब लोकनि जा बख़ानगी नौकर हूंदा हुआ, बटलर, जंहिंखे बटरियल या बटड़ियल चवंदा हुआ, ऐं एंग्लो इंडियन बोर्ची सरकारी नौकर हिन तरह हुआ। पहिरीं हवालदार, ॿियो नंबर नाइक, उन खां पोइ हस्बे ज़रूरत पटे वाला। हवालदार जी सफ़ेद पटके ते ज़रिए जो पटो ऐं चेल सां ज़रिए जो कमरबंद हूंदो हो। कोट पटको ऐं ॿिया लटा सभु अच्छा। नाइक जी कमर में ॻाढ़े लटे जो कमरबंद ऐं पटके में बि ॻाढ़ो पटो। पटे वारनि खे फ़क़ति सफ़ेद कोट ऐं पटको। हवालदार ऐं नाइक जंहिं ज़मींदार सां ठहियल हूंदा हुआ, उनखे साहिब सां अॻु में मुलाक़ात कराईंदा हुआ। उहा वॾी इज़त सम्झी वेंदी हुई। मुलाक़ात वक़्तु हर को ज़मींदार हैसियतदार हवालदार खे ॾींदो हो ऐं उहो सभिनी खे पाण समेत विराहे ॾींदो हो। घटि में घटि 5, वधि में वधि 20 रुपया। मंज़िलुनि ते अलबत खेनि हद जो मुख्य ज़मींदार 100 ॾींदो हो। रहिसमरम अमलदारनि जे गश्त जो मफ़हूम ऐं मतिलबु लिखंदे चवे थो, गश्त जो वॾो मतिलबु त हीअ आहे त अमलदार आम रैयत सां मिलनि जुलनि ऐं उन्हनि जा अहंज ईज़ा मालूम कनि। सो बिल्कुलु कोन थो थिए। गश्त में फ़क़ति वॾा ज़मींदार कुर्सी नशीन आफ़ीसर खे मिलनि था, जे रुॻो पंहिंजे गर्ज़ ते अहवाल खेनि ॾियनि था। अहिंजायल माण्हू अर्ज़दार जी सूरत में अचनि था, मगर जॾहिं त उन वक़्तु तालिके जा मुख़्तियारकार रूबरू अची वेहनि था त उन्हनि जी दाल नथी करे, खेनि उबतो सुबतो जवाबु ॾियारे था छॾनि। तंहिं करे वरी वधीक सतायल माण्हू गुमनाम तरह अर्ज़ियूं टपाल में मोकिलीनि था त उन्हनि ते बि ख़्यालु नथो कयो वञे। नाले लिखण मां हेठियां अमलदार ऐं वॾा ज़मींदार उन्हनि खे धमकाए संदन साबिती गुम करे छॾनि था। डालीअ जे बारे में रहिसो लिखे थो त ज़मींदार अमलदारनि खे मेवो ॾियनि था ऐं पंचायत मिस्री। सिंध में उन इहे क़िस्म जे डालियुनि जो ज़्यादा ऐं ख़ौफ़नाक रिवाज हिकु त जेकाबाद ज़िले में हो ऐं ॿियो मीरपुर ख़ासि ज़िले अंदरि। जेकाबाद में बलोच सरदार रहंदा हुआ ऐं मीरपुर ख़ासि ॾांहुं अणपढ़ियल ऐं अणसुधरियल ज़मींदार। उहे डालीअ जे बहाने अमलदारनि खे 1000 रुपया पेश कंदा हुआ। नओं अमलदार बदिली थी आयो त हर हिकु सरदार ऐं हर हिकु ज़मींदार मेवे सां गॾु 2-3 हज़ार बि दावत जे बहाने पेश कंदो। हिंदुनि में अलबत छड़ी मिस्रीअ जो रिवाज हो। अमलदार मंज़िल कंदो, मुखी पंचायत जा मुख्य माण्हू साण करे पंचायती रसोईअ खां मिस्रीअ जो थाल मथे ते खणाए वञी मंज़िल ते पहुचंदो। अंदरि सॾु थींदो त सभई हिंदू अंगोछा कंध में कंदा, जुतियूं ॿाहिरि दर ते लाहींदा, अंदरि सलाम करे वञी कतार में बीहंदा। साहिबु पुछंदो, मुखी साहिबु छा ख़बर आहे? मुखी ॿाहूं ॿधी अर्ज़ु कंदा, सभु ख़ैरु आहे हुज़ूर, जन जे सिर भक्त खे वेठा दुआऊं कयूं। ॾाढो अमुन अमान आहे। चङो सलाम थियो। सारी पंचायत साहिब ॾे मुंहुं कयूं, पुठी अभर ॿाहिरि निकिरंदी, जीअं पुठी ॾियण सां साहिब जी बेअदबी न थिए। जेकॾहिं कंहिं ते चुगली हणी हूंदी त मुखी साहिब जी तारीफ़ कंदे नमूने सां चई वठंदो त हुज़ूर, थोरो घणो फलाणे जो आज़ार आहे, अवां मालिक आहियो, निगाह कंदव त मिड़ई लही पवंदो। ॿिया हिंदू हथ ॿधी चवंदा, हुज़ूर साईं जी मेहर, फलाणे जो आज़ार आहे, अवां मालिक आहियो, निगाह कंदव त मिड़ई लही पवंदो। ॿिया हिंदू चवंदा, हुज़ूर साईं जी मेहर घुरिजे, मिड़ई फलाणो ॾाढो मुड़ुसु आहे, हथु लॻंदुसि त सिखी वेंदो। उन माण्हूअ जी आफ़त अची वेंदी, जंहिं ते पंचायत उन नमूने सां शिकायत कई। लापे जे सिलसिले में रहिसमरहूम लिखे थो त उहो अखर लाभ या लोभ मां निकितल आहे।
ज़मींदार धंधे में कासिबी माण्हुनि या पीरनि फ़क़ीरनि सादातनि खे जो उहो सादातनि खे जो सालियानो अन्न महिनत या ख़ैर ख़ैरात में ॾिबो आहे तंहिंखे लापो चवंदा आहिनि। अहिड़ीअ तरह कामोरनि जे अंगनि ऐं सालियानी शरहुनि नगदी ऐं अन्न ॾियण खे बि लापो चइबो आहे। लापे जा शरह बयानु कंदे मरहूम लिखे थो त रेवेन्यू खाते में तपेदार पहिरीं ढल ते फ़ी जिरेब 1 आनो या 2 आननि ताईं वठंदा आहिनि। वॾनि ज़मींदारनि खां फ़ी सैकड़ो 3 या 5 रुपया, पब्लिक वर्क्स में सब डिविज़नल ऑफिसर मकादार खां फ़ी सैकड़ो ते 10 रुपया वठंदा आहिनि। सब ओवरसियर दारोगा 2 खां 5 ताईं या ॾिठे सारो दारोगा राजूणी हर पकीअ मोरीअ ते 3 खां 5 रुपयनि ताईं ऐं कुड़मियुनि खां फ़ी खोहाॾो 1 रुपयो। कंहिं बि सरकारी वाह जे कंधीअ ते खूह खणी उन ते नार चाढ़िजे उनखे चइबो आहे खाॾो। उन खूह में पाणी सरकारी वाह मां पहुचाइबो आहे। घणो करे आबकलाणीअ जे मौसम में ख़रीफ़ में जुअर ॿाझर लाइ उहे नार चाढ़िबा आहिनि। मुक़दम लाबारनि में अन्न जी वल वठंदा आहिनि या बटाइनि में अन्न। लाभ लहण या लोभ करणु याने पोख जॾहिं पचे ऐं उनखे लुणिजे उनखे चइबो आहे लाबारो। लाभ या लोभ जी मौसम। लाबारा लाभ वारनि खे चइबो आहे लायारा लाभ वारनि खे चइबो आहे लाईअ वारा चइबा आहिनि उहे मज़दूर जेके रोज़ ते या वल जे वंडीअ ते लाभ लाइ बीहारबा आहिनि। मार्च अप्रैल ऐं मई में घणो करे रबीअ जे लाभनि लाइ बिरोही टकर तां ईंदा आहिनि। उहे लाभ जी मज़दूरीअ में वल वठंदा आहिनि। उहे ज़मीन जे भर में डास मां ठहियल तंबू हणी वेहंदा आहिनि। उहो रिवाज जेकबाद लाड़काणे सखर ऐं दादूअ ॾांहुं आहे। लोअर सिंध में कहिड़ियूं क़ौमूं पोखनि जो लाभ मज़दूरीअ ते कंदियूं आहिनि उन्हनि जी राकिम खे ख़बर न आहे। उहे बिरोही कन हालतुनि में पंहिंजूं छोकिरियूं सिंधियुनि खे विकिणी वेंदा आहिनि शादीअ लाइ। क़ीमत वधि में वधि 1000 रुपया हिकु दफ़ो ॾेई वरी उन ई छोकिरीअ वटि कोन वेंदा आहिनि। मालदारनि खां सदाईं खीर छेला घुर्ज सारो ऐं मंज़िल ते ज़मींदारनि खां नगदी, फॉरेस्ट वारनि मां रेंजर, मालदारनि खां ऐं ज़मींदारनि खां ऐं पुलिस खाते में सब इंस्पेक्टर ऐं थाणेदार रसाईअ जे बहाने ते हर हिकु ज़मींदार खां संदसि हैसियत मुताबिक़ वठंदा आहिनि। जुडिशल खाते में बि बाला ऑफिस में सालाना शरह ॿधल आहिनि। हर हिकु सबऑर्डिनेट कोर्ट जा सिरिश्तेदार ऐं नाज़िर ऐं तामील मुंशी ऐं ॿिया बैलफ दावा जी फ़ी। तामील मुंशी उहो चइबो हो जेको डिग्री निकिरण बाद बैलफ मोकिले उन जी तामील कराईंदो हो। दावा जी फ़ी सैकड़ो रक़म ते 8 आना। उन खाते जे बाला ऑफिसरनि जी रसाई तपेदार ऐं अमले जी रसद ऐं रसाई बैलफ ऐं नाज़िर कंदा आहिनि। ज़मींदारनि जे आदतुनि ते रोशनी विझंदे मरहूम हिकु जाइ ते फरमाए थो त ज़मींदार खीर मंज़ूरनि लाइ ॾियनि था त उहो ज़ोर ते पंहिंजे हद जे मालदारनि खां वठनि था। इंजीनियरिंग ऐं पुलिस जे सिलसिले में रईस हिकु निहायत ई दिलचस्प फ़िक्रो लिखियो आहे। चवे थो इंजीनियरी खातो पाणीअ जो सैलाब आहे ऐं पुलिस खातो बाहि जो शोलो। उन्हनि ॿिन्हिनि मां एतिरो सहज बि आहे जेतिरो पाणीअ ऐं बाहि मां माण्हुनि खे पहुचे थो, मगर जॾहिं उहे ॿई हद खां लंघनि था त हू मुल्क ॿोड़े नास थो करे ऐं हू झुगा साड़े चट थो करे। छेड़ जे सिलसिले में रईस साहब पंहिंजे बयान में चयो आहे त छेड़ जी माना आहे त बेघर में बिना उजूरे कंहिं बि कम लाइ माण्हू मौजूदु करे हकिले वञणु, याने माल खे धनार छेड़ींदा आहिनि। खंडनि ॿधणु, मंज़िलुनि ते तंबुनि खोड़ ऐं पटण, सामान लाहिण चाढ़ण, रस्तनि जी मरमत, मंज़िल गाहुनि जी सफ़ाईअ लाइ ऐं मंज़िल जा ॾींहं पाणी भरण ऐं ॿिए कमकार लाइ उहे माण्हू ॾिबा आहिनि। रईस छेड़ जे सिलसिले में फ़क़ति उहो कमु ॼाणायो आहे जेको छेड़नि खे मंज़िल ते करिणो पवे थो। छेड़नि याने हारिनि खे पोखण लाइ ज़मीन ॾियण वक़्तु ज़मींदार अहिड़ो शर्त तकावीअ जे दस्तावेज़ ते लिखाए वठंदा आहिनि या ज़बानी शर्त कंदा आहिनि त छेड़ छपिरे बंदि खंड सॾ सुलह में इनकार न कंदुसि। अमलदारनि जी मंज़िल ते बि 20 खां 30 ताईं छेड़ा, रस्तनि जी मरमत या मंज़िल गाहुनि जे सफ़ा करण लाइ कमु सारो 50 खां 100 ताईं छेड़ा हर हिकु ज़मींदार ॾींदो या कमु ज़मींदारनि खे विराए ॾींदा जेके मियाद अंदरि छेड़नि खां पूरा कराए ॾींदा। शिकार जी छेड़ नाताल में थींदी आहे। छेड़ ज़मींदार जे सॾ ते अचण लाइ
ॿधलु आहे, ख़ुशि हुजे या नाख़ुशि। रस्म उहो बयानु 5 अप्रैल 1918 ईस्वीअ जो लिखियो आहे, जंहिं ते अंग्रेज़ीअ में उहिदनि जी फ़हिरिस्त समेत दस्तख़त कया अथई। याने अॼु 25/8/1960 ईस्वीअ खां 42 वरिया 4 महीना ऐं 1 ॾींहुं अॻु उहो बयानु ॾिनो वियो आहे, जंहिं अंदरि जेका उन ई ज़माने में उन ई समय जे अघनि मुताबिक़ रिश्वत, रसाई, लापे या छेड़ जी हालत हुई, सा बयानु थियलु आहे। जंहिं कमेटी अॻियां उहो बयानु ॾिनो वियो, उन ज़रूरु हुकूमत खे का रिपोर्ट पेश कई हूंदी ऐं उन्हनि आधारनि जे बंदि करण लाइ के उपाउ बि रिथे ॾिना हूंदा, लेकिन रिश्वत, रसाई, लापो बंदि थियण त ख़ैरु, घटिजण बि ख़ैरु, पर उल्टो वधंदा विया ऐं अघनि सारो अंगनि अखरनि में इज़ाफ़ो थींदो वियो ऐं सिंध जे जुदा थियण बाद 1936 ईस्वी या ईअं खणी चइजे त सिंध अंदरि जॾहिं इंतिज़ाम दरहम बरहम थी वियो, तॾहिं खां त निहायत जबर, ज़ुल्म ऐं ज़ोर ते खुलम खुला रिश्वत, लापो ऐं रसाई वठिजणु शुरू थी। अॻु उहे शयूं मान मराजात में हलंदियूं हुयूं, हाणे बेशर्मीअ, बेहयाई ऐं दीदा दलेरीअ सां वरितियूं वञनि थियूं। अॻु ॾिनी वरिती बाद लॼ हया रखिबो हो। सिंध में चवणी आहे, छुटो पुट ॾिने जो, नंग ऐं लिहाज़ पवंदो हो, कमुकार बि पूरो थींदो हो। लेकिन हाणे त उन ई हद ताईं सीने ज़ोरी वधी वई जो दिलि घुरी रक़म मिलण बाद बि कमु कोन थींदो। अॻु भउ हूंदो हो, हाणे भउ भोलो त जुदा रहियो, पर वॾी वाके ज़ाहिर ज़हूर तके तोरे ठके ठोके रिश्वत रसाई वठण में आई। अॻु वॾा अमलदार खाल खाल वठंदा हुआ, बल्कि सवन में को हिकु, लेकिन हाणे फुरमार ते वॾनि खां नंढनि ताईं पट खाव ते छिड़ी पिया। जीअं सुबुह जो बुखियुनि ॿकिरियुनि जो धण वाड़ मां निकिरी पवंदो आहे, तवाफ़िल मुल्कीअ जो आलम हो, नौकरीअ जो मतिलबु कामोरे क्लास, उहो सम्झो त थोरे में थोरे अरसे अंदरि घणे में घणो पैसो गॾु कजे ऐं हिननि कयो बि ईअं। उहा कैफ़ियत रही 1931 ईस्वीअ खां वठी 1947 ईस्वी ताईं, जंहिंखे अंग्रेज़ जो आख़िरी दौरु चइजे थो। उन खां पोइ जूं हालतूं हिन खां पोइ जो लिखंदड़ वेही लिखंदो।